बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां क्लास नंबर 22 पढ़ंदासीं। क्लास नंबर 21 में असां एक्सटर्नल CSS पढ़ी आया हुआसीं। अॼु असां इन लाइन CSS पढ़ंदासीं। इन खां पहिरियां असां इंटरनल CSS बि पढ़ी आया आहियूं। इंटरनल, इनलाइन ऐं एक्सटर्नल CSS प्रॉपर्टीज़, डिज़ाइनिंग, क्लास साॻा ई हूंदा आहिनि, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लिखण जो तरीक़ो चेंज हूंदो आहे। का कहिड़े हंधि लिखी वेंदी आहे, का कहिड़े हंधि लिखी वेंदी आहे। जीअं एक्सटर्नल CSS जो अलॻि फाइल ठहंदो आहे, त उन जी जॻह ते इंटरनल CSS माना पेज जे अंदरि ई लिखी वेंदी आहे। इनलाइन CSS वरी हेड सेक्शन जंहिंमें स्टाइल टैग ठाहिबो आहे। HTML में स्टाइल टैग ठाहे उन जे अंदरि जेका CSS लिखी वेंदी उनखे चइबो आहे इनलाइन CSS। उन जी डेफिनेशन आहे इनलाइन CSS उहो स्टाइल आहे जेको HTML जे टैग जे अंदरि ई सिधो लिखियो वेंदो आहे। हिन में स्टाइल नाले एट्रीब्यूट इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन स्टाइल जो असरु रुॻो उन ई टैग ते थींदो जंहिंमें इस्तेमालु कयो वेंदो आहे। मतिलबु उते ई उहो यूज़ थींदो ऐं उते ई उन जी आउटपुट रिज़ल्ट ईंदी जिथे इहो टैग यूज़ थींदो आहे। एक्सटर्नल CSS वांगुरु न आहे त सॼे माना पेज ते, जीअं कल्ह मां तव्हांखे दसियो, सॼे माना पेज ते थींदो ऐं तव्हां लिंक कराए त सॼो पेज उहो साॻी डिज़ाइन में अची वेंदो। ईअं न आहे, इहे सिर्फ़ु जिते टैग यूज़ थींदो उते ई इनलाइन CSS थींदो। उनजी मां डेफिनेशन तव्हांजी लिखी छॾी आहे। डेफिनेशन खां पोइ वरी मां तव्हांखे हिन दसियो आहे त इंटरनल CSS। अच्छा, हो पंहिंजो इनलाइन हुयो, मां हुन सां गॾु इंटरनल CSS बि ॾिनो आहे। त ही इंटरनल CSS उहो स्टाइल आहे जेको HTML जे सिफ़े जे हेड सेक्शन अंदरि स्टाइल टैग में लिखियो वेंदो आहे। ऐं हिन स्टाइल सां तव्हां हिकु ई सिफ़े ते केतिरनि ई टैगनि खे स्टाइल ॾेई सघो था। माना घणनि मल्टीपल टैग खे तव्हां स्टाइल ॾियण लाइ इंटरनल CSS ते थींदो आहे। उहो इनलाइन सिर्फ़ु हिकिड़े ई टैग लाइ यूज़ थींदो आहे। ऐं एक्सटर्नल CSS छा आहे? एक्सटर्नल CSS उहो स्टाइल आहे जेको अलॻि फाइल में example.css को बि नालो ॾेई था सघो। जीअं मूं कल्ह style.css ॾिनो, लिखियो वेंदो आहे। पोइ उनखे HTML जे सिफ़े सां लिंक कयो वेंदो आहे। जीअं मूं कल्ह तव्हांखे लिंक करणु सेखारियो। ही वॾियुनि वेबसाइटुनि लाइ बहितर आहे। जी वॾी वेबसाइट आहे, ई-कॉमर्स आहे, न्यूज़ एजेंसी आहे, न्यूज़ पेपर आहे, या वरी माना अहिड़ी का आहे जिते माना यूज़र्स घणा हूंदा आहिनि, उन्हनि लाइ ही जेको एक्सटर्नल CSS आहे इहो बेस्ट आहे। छो जो केतिरा ई उन में पेज ठहंदा। जीअं माना मुंहिंजी वेबसाइट आहे, उन में 1200-1300 पेज आहिनि, त उन लाइ हिकिड़ो ई असां CSS एक्सटर्नल लॻाए छॾींदासीं। नवां पेज जेके बि ठाहींदा वेंदासीं ख़ुदि ब ख़ुदि उन ते उहो स्टाइल ईंदो वेंदो। नोट्स तव्हां पढ़ी छॾिजो। ऐं मां तव्हांखे कुझु टिप्स वग़ैरह ॾेई छॾियूं आहिनि, इन्हनि जो तव्हां यूज़ कजो ऐं इहे पढ़ी छॾिजो। ऐं टाइम ज़ाया कोन था कयूं, पंहिंजे VS कोड ते हलंदासीं। तव्हांखे मां इनलाइन CSS जे बारे में थोरो सम्झाए छॾियां। इंशाल्लाह इंटरनल, एक्सटर्नल ऐं इनलाइन CSS जी डेफिनेशन ख़तमु थी वई आहे। सुभाणे खां वठी असां डिज़ाइनिंग ते हाणे कमु कंदासीं। वेबसाइट जी डिज़ाइनिंग कीअं थी थिए ऐं आहिस्ते आहिस्ते उनखे असां जेको पीक ते खणी वेंदासीं, ऊचाई ते खणी वेंदासीं, त जीअं तव्हांजी डिज़ाइनिंग वग़ैरह सुठी थिए। हाणे उहो ट्रेडिशनल रंगनि मां जान छुटंदी। हाणे तव्हां माना हिकिड़ा प्रो लेवल जा डिज़ाइनर थींदव इंशाअल्लाह ताला। हाणे VS कोड ते कल्ह मूं तव्हांखे हे अबाउट HTML, इंडेक्स HTML, मां तव्हांखे हिकिड़ो मिंट तव्हांखे खोले ॾेखारियां थो। पहिरियां ओपन था कयूं असां इन्हनि खे, त जीअं तव्हां सम्झी वेंदव। BRT हे इंडेक्स HTML हुयो ऐं हे अबाउट अस हुयो। हे अबाउट अस ऐं इंडेक्स कल्ह मूं तव्हांखे सम्झायो एक्सटर्नल CSS में। त मां हिन पेज खे एक्सटर्नल CSS ॾिनी त ख़ुदि ब ख़ुदि हिन खे लिंक कयो त हिन ते अची वई। कल्ह इहो मूं तव्हांखे सम्झायो। हाणे इन्हनि ते एक्सटर्नल CSS लॻल आहे। हाणे असां हिननि खे इनलाइन CSS ॾेई ॾिसंदासीं त हाणे इनलाइन CSS सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। त हाणे असां
जेको अबाउट HTML आहे, अबाउट HTML हे इंडेक्स HTML कल्ह मूं तव्हांखे सम्झायो त ही केनाल समूरा ऐं हे अबाउट अस। हाणे हिन ॿिन्ही जी जेका CSS जंहिंखां असां कॉल कराई आहे उहा ॿिन्ही जी CSS साॻी आहे। ॿिन्ही जी CSS हे आहे स्टाइल CSS। हाणे मां चाहियां थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां अबाउट अस वारे जा जेके फॉन्ट साइज़ आहे उनखे वॾो कयां। पर हाणे अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां हितां वॾो कंदुसि फॉन्ट जी साइज़ त ही साइज़ इंडेक्स वारे जा वखर वॾा थी वेंदा त वरी हुन जा अबाउट अस जा वारे फाइल जा वखर वॾा थींदा। छो जो CSS कॉल मूं कराई कल्ह हिकिड़ी। हाणे मूंखे सिर्फ़ु अबाउट वारे जी करणी आहे। पोइ अबाउट वारे जा अखर वॾा करणा आहिनि त उन लाइ छा थींदो त मां डिव में ईंदुसि, जिथे क्लास ॾिनो मेन डिव में ईंदासीं, उनखे स्पेस ॾेई उते लिखंदासीं स्टाइल एट्रीब्यूट। स्टाइल एट्रीब्यूट जीअं ॾिनोसीं हाणे उन खां पोइ हाणे मूंखे ॾसे थो त असांजे स्टाइल एट्रीब्यूट में डिस्प्ले, हाइट, विड्थ, बैकग्राउंड, बॉर्डर, कलर, मार्जिन, पेडिंग, पोज़ीशन, माना हे सभु शयूं अचंदियूं। असां हे सभु स्टाइल टैग सां यूज़ करे असां हणी सघूं था। हे ॾिसो केतिरियूं आहिनि। हाणे हीअ जेके बि शयूं आहिनि जेके हेठि हलंदियूं थियूं वञनि, अगरि इहे सभु शयूं मां तव्हांखे सम्झाईंदुसि त सम्झाईंदे हे जेको असांजो क्लास आहे ही क्लास तक़रीबन 3-4 कलाक जो थी वेंदो। ही सभु शयूं जॾहिं तव्हांजो माइंड क्लियर थी वेंदो त ही तव्हांखे ख़ुदि प्रैक्टिस करणियूं आहिनि। ही ख़ुदि प्रैक्टिस कंदव, ख़ुदि जेसिताईं प्रैक्टिस कंदा वेंदव तव्हांखे ख़बर पवंदी वेंदी इहे सभु शयूं कहिड़ी शइ किथे यूज़ करणी आहे, कहिड़ी किथे यूज़ करणी आहे। पर फ़िलहालु असां हिन जा अखर थोरा वॾा था कयूं त असां लिखंदासीं फॉन्ट साइज़। फॉन्ट साइज़ असां हिनखे कयूं था 300px। ऐं 300px लिखी मां एंटर कयो ऐं आयासीं वापसि पंहिंजे पेज ते हिनखे रिफ्रेश कंदासीं त ॾिसो मुंहिंजा अखर वॾा थी विया सफ़ा। पर अखर वॾा थी विया पर उहो मुंहिंजी विड्थ ऐं हाइट साॻी, इन जे करे ए हुन में अंदरि हली वई। पर हिन जी मां थोरो विड्थ ऐं हाइट बि थोरी हिन जी असांखे वधाइणी पवंदी। त वरी मां हिनजी विड्थ कयांसि थो 1000px ऐं हाइट था कयूंसि 500px। रिफ्रेश था कयूंसि त अञा असांजी हीअ जेका आहे विड्थ सही न वधी आहे, हाइट वधी आहे, विड्थ सही न वधी आहे। वरी अखर थोरा मां नंढा कयासीं, अखर थोरा हिन जा नंढा था कयूंसि। अखर असां हिन जा कयूंसि था 200px ऐं वरी वापसि ईंदासीं असां हिन ते त हिनखे छा इशू थो थिए हिन जो अबाउट हितां जेका विड्थ आहे, विड्थ मूं 100px ॾिनी आहे, हिनखे थोरो वधाईंदासीं 1000px। गर्मी आहे घणी, माफ़ु कजो। 1000px मां हिनखे विड्थ ॾेई छॾी त हाणे हिनखे असां रिफ्रेश कंदासीं। ॾिसो हाणे अबाउट अस असांजो वॾो थी वियो ऐं हीअ असांजो जेको हुयो हिनखे मां पेज वॾो कयो आहे, हालांकि सॼी साॻी आहे। पर हे ॾिसो अखर वॾा आहिनि ऐं हीअ अखर असांजा नंढा आहिनि। कॉल हिकिड़ो ई CSS थियल आहे जेको असांजो एक्सटर्नल CSS आहे। पर हाणे इनलाइन CSS मूं हिते ॾिनी, डिव, क्लास, स्टाइल ॾिनो, फॉन्ट साइज़ ॾिनो, विड्थ, हाइट ॾिनीसूंसि ऐं इन खां पोइ असां हुनजो बैकग्राउंड कलर बि असां अगरि चेंज करणु था चाहियूं या वरी फॉन्ट फैमिली या कुझु बि तव्हां जेको हुते मां तव्हांखे अंदरि अची वियो फॉन्ट फैमिली तव्हां असां हीअ था लॻाए छॾियूंसि ऐं असांजा अखरनि जो स्टाइल बि हिते चेंज थी वियो। हाणे मूंखे एतिरो यकीन आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त इनलाइन CSS छा आहे, एक्सटर्नल CSS छा आहे ऐं इंटरनल CSS छा आहे। एतिरो मूंखे यकीन आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।
इन ते सुभाणे चङी तरह प्रैक्टिस कजो। सुभाणे खां वठी हाणे असांजा वरी डिज़ाइनिंग ते पासे हलंदासीं। डिव होवर बॉक्स कीअं था ठहनि, उनखे असां होवर कीअं कंदासीं, होवर जो कलर कीअं चेंज कंदासीं, ऐं स्टाइलिश होवर कीअं ठहंदा, 3D होवर छा हूंदा आहिनि, ऐं ट्रांसपेरेंट होवर छा हूंदा आहिनि। मतिलबु घणो कुझु आहे सिखण लाइ। इंशा अलाह ताला डेली प्रैक्टिस कंदा रहो। ऐं डेली कुझु शागिर्द जेके स्पेशली जेके नवां ग्रुप वारा आहिनि थोरा सुस्त लॻा पिया आहिनि, उन्हनि खे चवंदुसि बाबा फ्यूचर हे अथव, फ्यूचर हे अथव, ऐं ॿियो कुझु बि कोन्हे, हिन तरफ़ अचो त तव्हांजो इंशा अलाह ताला तव्हांजो जेको फ्यूचर आहे उहो सुठो थींदो। सुभाणे ज़िंदगी रही त सुभाणे इंशा अलाह ताला तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं दुआउनि में यादि रखिजो ऐं पंहिंजी प्रैक्टिस जेका आहे उहा तव्हां मूंखे सेंड कंदा वेंदा कयो। मां तव्हांखे ॾिसंदो वेंदुसि ऐं रिप्लाई बि कंदो वेंदुसि जीअं असांजो रूटीन हलंदो थो अचे। क्लास मां शार्ट खां शार्ट कयां थो, जे अगरि क्लास अञा तव्हांखे जीअं फॉर एग्ज़ाम्पल ॾुखिया था लॻनि त पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो। सर क्लास असांखे सम्झ में नथा अचनि त उनखे थोरो मां डेफिनेशन खे असां वधायूं। ठीकु आहे, अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। सुभाणे वरी नई क्लास में हाज़िर थींदासीं।